मर्द ऐं औरत जी नुमाज़ में फ़र्क़ु कहिड़ो आहे उन जे बारे में वज़ाहत कंदो हलां त मर्द जी ऐं औरत जी नुमाज़ कहिड़ी तरीक़े सां पढ़बी ऐं औरत जो कहिड़ो तरीक़ो आहे त मर्द जी औरत जी नुमाज़ में फ़र्क़ु बयानु कयो उन जे बारे में कुझु मुख़्तसर मसला दलीलनि जी दुनिया में दलीलनि जी रोशनी में। मसलो औरत ऐं मर्द जी नुमाज़ में फ़र्क़ु हिन रीत आहे। नंबर 1, मर्द नुमाज़ शुरू करण खां ऐं तकबीर चवण वक़्तु ॿई हथ कननि ताईं खणंदो। मर्द जॾहिं नुमाज़ शुरू करण खां अॻु में जॾहिं तकबीर चवंदो आहे न उहा तकबीर हीअं कननि ताईं हथ खणंदो पोइ तकबीर चवंदो। जॾहिं त औरत कुलनि ताईं खणंदी, औरत कननि ताईं हथ न खणंदी, औरत हीअं कुल गंदी मंझि अंदरि हथ पेक हूंदा ऐं कननि कुलनि ताईं हथ खणंदी हीअं तकबीर हणंदी। नंबर 2, मर्द ॿई हथ दुन जे हेठां रखंदो जॾहिं त औरत ॿई हथ बिबनि जे हेठां रखंदी। मर्द जेको आहे उहो हथ दुन जे हेठां रखंदो ऐं औरत जी जेकी छाती आहे उन छाती ते औरत हथ ॿधंदी। औरत जे लाइ इहो हुकुम कोन्हे त औरत दुन जे हेठां हथ ॿधे, औरत जे लाइ इहो शरई हुकुम आहे त औरत छाती ते हथ ॿधंदी ऐं उन खे पेट ते या नाई के दुन खे हेठां हथ ॿधण जे लाइ शरई हुकुम ई न आहे। नंबर 3, मर्द सजदे में ॿई हथ कननि जे साम्हूं ज़मीन ते रखंदो जॾहिं त औरत कुलनि जे साम्हूं ज़मीन ते रखंदी। नंबर 4, मर्द सजदे में ॿई ॿाहूं कछनि पेट ऐं राननि खां जुदा कंदो जॾहिं त औरत मिलाईंदी। नंबर 5, क़ाइदे में मर्द साॼे पेर खे खोड़ींदो ऐं खाॿे पेर खे विछाए उन ते बीहंदो जॾहिं त औरत ॿिन्ही पेरनि खे साॼे पासे कढी ढुढनि ते बीहंदी। माण्हुनि में हीउ हथ टोकियो मसइलो आम आहे त औरतूं बी नुमाज़ न पढ़नि ऐं वेही पढ़नि सो ग़लति आहे। जीअं मर्दनि ते लाज़िम आहे उथी बी नुमाज़ पढ़नि ईअं औरतुनि ते पिणु लाज़िम आहे। औरत बी नुमाज़ पढ़ी सघे थी, घर में आहे, पर्दे में आहे, मुकमल औरत पर्दे में हूंदी आहे। हाणे हिते हिकु मसइले जी वरी ॿी हिकिड़ी बयानु कंदो आहे वज़ाहत त हीअ त हुई मर्द ऐं औरत जी नुमाज़ में फ़र्क़ु त मर्द पंहिंजो कननि ताईं हथ खणंदो, औरत गंदी में अंदरि पेक हूंदी, हथ बि उनजा पेक हूंदा ऐं कुलनि ताईं हथ खणंदी। मर्द दुन जे हेठियां नाई ते हथ ॿधंदो, हिते नाई खां हेठि हथ ॿधंदो ऐं औरत पंहिंजो जेकी छाती आहे उन ई ते औरत हथ ॿधंदी। उन खां अलावा मर्द हिकिड़ो पेर जो खोड़ींदो ऐं ॿिए पेर ते बीहंदो, पर औरत ॿई पेर हिकिड़े पासे साॼे पासे कढंदी, धुॾनि ते बीहंदी। इहे औरतुनि जा मसइला बि सिखणु खपनि जो कंहिंजूं घर वारियूं आहिनि या कंहिंजूं माऊं भेणूं आहिनि उन्हनि खे अहिड़ा मसइला जेके दीनी शरई सिखण में कोन ईंदा आहिनि त उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे। माण्हू चवंदा त औरत वही नुमाज़ पढ़े, इहो ज़रूरी आहे, शर्त आहे, बाक़ी वञनि। औरत बी नुमाज़ पढ़ी सघे थी, घर में आहे, पर्दे में आहे त औरत जो कमु आहे पंहिंजे घर में बी नुमाज़ पढ़े, को बि हर्ज कोन्हे। बाक़ी जीअं मर्द नुमाज़ पढ़नि था त औरतुनि जी नुमाज़ में थोरो फ़र्क़ु आहे। इन जे करे इन शयुनि जो ख़्यालु कंदा कयो। उन खां अलावा ऐं औरतुनि जो वरी ॿियो मसइलो हिकिड़ो बयानु कंदो आहे जेको तमामु घणो तेज़ी सां फैलिजी रहियो आहे, जेकी बेहयाई आहे। कहिड़ी बेहयाई आहे त जेके घरनि में मीलादूं थियनि थियूं या फोतगी जा प्रोग्राम थींदा, मयतुनि जा प्रोग्राम थींदा त उते औरतुनि खे घुरायो वेंदो आहे दीनी मजालिसनि में, दीनी प्रोग्रामनि में। पोइ उन्हनि में इज्तिमा थींदियूं आहिनि, उन्हनि में साउंड हूंदा आहिनि, उन में साउंड प्रोग्राम जो हूंदे औरतूं उन में नातियूं पढ़ंदियूं आहिनि, मनकबूदूं पढ़ंदियूं आहिनि, जो गुज़ारे वेंदा उन जे शान में मनकबूदूं पढ़ंदियूं आहिनि। औरत जो आवाज़ु बिल्कुलु ॿाहिरि वेंदो आहे, जेको शरीर जे ख़िलाफ़ु आहे ओघड़ में शामिलु थिए थो। औरत जो कमु आहे पंहिंजे घर में जो दीवारी में पर्दे में हुजे। जेकॾहिं हाणे मीलाद करणु को फ़र्ज़ु कोन्हे, वाजिबु कोन्हे, हीउ अफ़सल तरीक़ो आहे, मोहबत जो इज़हार आहे, पर औरत जे लाइ इहो हुकुम आहे त पंहिंजे घर में जो दीवारी में महफ़ूज़ रहे, औरत जो आवाज़ु ॿाहिरी माण्हुनि जे कननि ताईं न पइजे। जेके घरनि में साउंडनि जे ज़रिए मीलाद कनि था इहो औरतुनि जे लाइ जाइज़ कोन्हे। औरत जो कमु आहे पंहिंजे घर में पर्दे में रहे, क़ुर खानी करे, उन जो बि आवाज़ु पंहिंजी कननि ताईं महदूद रहे, औरत जो आवाज़ु ॿाहिरि मर्दनि ताईं न वञे। ऐं हाणे त अहिड़ो मुआशिरो थियो आहे जो औरतूं बाज़ारनि में औरतुनि जूं लाइनियूं लॻियूं पियूं आहिनि, दुकाननि ते औरतुनि जूं हमेशह लाइनियूं लॻियूं पियूं आहिनि। अॼुकल्ह मुआशिरो इहो आहे ऐं औरत पंहिंजे घरां परफ्यूमूं, अतर, पाउडर, मेकअप, ब्यूटी पार्लर करे ॿाहिरि निकिरे थी। पोइ अॼुकल्ह माण्हू त इंसानियत न आहे, अॼुकल्ह जानवर जे क़िस्म में माण्हू निकिरिया आहिनि जेके उन्हनि औरतुनि खे तकींदा, बेहयायूं थी वियूं। पोइ उहे औरतूं, उहे छोकिरियूं जेके 5 आङुरियूं बराबरि कोन्हे, उहे छोकिरियूं जेके बेहयाई छोकिरियूं जेके
सहाफ़िन जे अॻियां सोशल मीडिया ते बयान ॾियनि थियूं त मूं हिन फलाणे सां निकाह कयो आहे पंहिंजी राज़ ख़ुशी सां, हाणे मूंखे माइटनि मां ख़तरो आहे, ऐं पंहिंजे माइटनि सां नथी ठां। जे मां पंहिंजे पेट में 9 महीना हिन खे संभालियो, ॿार दुनिया ते हिन जी पैदाश जे लाइ उनखे पालियो, अॼु उहा नियाणी पंहिंजे माउ जे ख़िलाफ़ु बयान पई ॾे त मूंखे पंहिंजी माइटनि मां ख़तरो आहे। अहिड़ियुनि छोकिरियुनि ते, अहिड़ियुनि औरतुनि ते लानत हुजे जेके पंहिंजी माइटनि जी इज़तनि खे नीलाम कनि थियूं। अल्लाह सी सभिनी मुस्लमाननि खे हिदायत फरमाए, अल्लाह सी साफ़ी हज़रातनि खे बि हिदायत ॾे जेके अहिड़ा सोशल मीडिया ते बयान जेके छॾनि था, जिन जो असरु असांजे नौजवाननि ते पवे थो, उहे ॾिसी करे वरी ॿियो पंहिंजो किरदारु अदा कनि था। अल्लाह सी सभिनी मुस्लमाननि खे हिदायत फरमाए।